नाज़रीन, दादू में बिजली जी हथरादू लोड शेडिंग सबब शहरी गर्मी में बेहाल थी विया आहिनि। सेप्को अमलदारनि खे दादू शहरनि मथां रहम नाहे आयो। शहर में 15 खां 18 कलाक बिजली बंद कई वञे थी। उन हवाले सां ॾिसूं था दादूअ खां SS न्यूज़ जे रिपोर्टर अकील लाखो जी हीअ रिपोर्ट। हाँ जी, दादू में गर्मी बद 50 सेंटीग्रेड हुजण बावजूद दादू में सेप्को अमलदारनि खे शहरनि मथां रहम न आयो। दादू में जेका हथरादू लोड शेडिंग है वह 15 खां 18 कलाक है। शहरी जेके आहिनि गर्मी में बेहाल थी चुका आहिनि। अचो तो शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। दादू ज़िलो आहे ऐं वियतनाम नाले सां मशहूरु आहे, पुराणो ज़िलो आहे। ॿियनि सहूलियत सां महरूम हुजण जे बावजूदि हाणे जेका बिजली आहे उहा ख़तमु करे चुका आहिनि। दादू ज़िले जूं जेके ॿाराड़ियूं न उहे त 24 कलाकनि में को कलाक कंहिंखे मिलंदी हुजे त मिलंदी हुजे, न त काफ़ी त ॻोठ अहिड़ा आहिनि जिते बिल्कुलु ख़तमु थी चुकी आहे। बाक़ी जेका सिटी आहे उन बि सिर्फ़ु जेके MP MNA या वॾा माण्हू आहिनि हर सिटी में, उन्हनि खे एक्सप्रेस जे नाले सां, बुखारी जे नाले सां मुख़्तलिफ़ अहिड़ा फीडर तयारु करे ॾिना विया आहिनि जेको उन्हनि जी बिजली मिंट बि न वञे। उन्हनि खे डबल ट्रांसफार्म लॻा पिया आहिनि, 2-2 4-4 लाइनूं लॻी पियूं आहिनि। ईअं सुबुह जो अचूं था त लाइट जो त को नालो ई कोन्हे। अचे थी जेकॾहिं अधु कलाक अचे थी, इन में 10 चकर झटका थी ॾिए, का शइ नथी हले। जेको सामान आहे उहो बि सड़ी थो वञे, पखा सड़ी था वञनि, केॾीमहिल घटि केॾीमहिल वधि। जेका लाइट ॾियनि था मिंटनि में कटनि था। हाँ जी बिल्कुल, तव्हां शहरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। शहरनि जो इहो ई चवणु आहे त दादू में जेका हथरादू लोड शेडिंग आहे उहा 15 खां 18 कलाक आहे। सेप्को अमलदार जेके आहिनि हथरादू लोड शेडिंग पिया कनि। दादू में गर्मी जेका 50 सेंटीग्रेड खां मथे आहे। हिननि सिंध ऐं वफ़ाक़ी सरकार खां मुतालबो कयो आहे त फौरी हथरादू लोड शेडिंग जो नोटिस वरितो हुजे। कैमरा टीम सां गॾु अकील लाखो, SS न्यूज़, दादू।